अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी बेहतरीन ऐं खूबसूरत मॉडल, डायरेक्टर, होस्ट, सिंगर शैला गुल। गुलूकारा शैला गुल केर ऐं किथां जी आहे? गुलूकारा शैला गुल खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? गुलूकारा शैला गुल 3 शादियूं छो कयूं? गुलूकारा शैला गुल KTN TV जे बेहतरीन डायरेक्टर काशिफ आगानी खां छो अलहदगी अख्तियार कई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जी बहितरीन ऐं खूबसूरत ऐं दिलकश अदाउनि जी मालकिन सिंगर शैला गुल। शैला गुल 3 जनवरी 1986 ईस्वी धारे कराची में पैदा थी। संदसि शैला गुल जो अबाणो ॻोठु मटियारी आहे। हिन वक़्तु शैला गुल जी उमिरि 38 साल आहे। शैला गुल नंढे हूंदे खां ई मॉडलिंग ऐं ॻाइण सां शौक़ु रखंदी हुई। शैला गुल 15 सालनि जी उमिरि खां ई हिन आहिस्ते आहिस्ते ॻाइण जी शुरूआति कई। शैला गुल 1 मार्च 2006 खां मीडिया इंडस्ट्री में आई। 6 अगस्त 2007 ते शोबिज़ इंडस्ट्री में मॉडल तौरु कमु शुरू कयईं। शैला गुल 10 जुलाई 2008 ते KTN TV जे मशहूरु प्रोग्राम मॉर्निंग शो जी मुकमल मेज़बानी कई। उन वक़्तु शैला गुल जी ॿी शादी KTN TV जे बेहतरीन डायरेक्टर काशिफ आगानी सां थी ऐं कुझु साल बाद उतां बि अलहदगी अख्तियार कयईं। सोशल मीडिया ॼाण मुताबिक़ हिन वक़्तु शैला गुल जी 3 शादी बि मतिलबु उन करे छॾी। शैला गुल खे शोहरत KTN TV ऐं कशिश TV खां मिली। शैला गुल जो पहिरियों एल्बम 22 मार्च 2009 ते ईद उल फितर दौरान रिलीज़ थियो। तंहिं एल्बम बि शैला गुल खे काफ़ी शोहरत सिंध में ॾियारी। शैला गुल सिंधी, उर्दू, पंजाबी, सराइकी ऐं बलोची में बि सिंगल गीत ॻाए काफ़ी शोहरत माणी। सिंधी शोबिज़ जे हवाले सां जेकॾहिं वधीक वीडियोज़ ॾिसणु चाहियो था त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।